भी चयो मोहब्बत बख्शो माण पो उनस कयो इंसान होस अगे हेवान इश्क बणायम आदमी माण्हू आया मज़लूम मिठा दिल मुझी मासूम मिठा ट्रोड़े टुकर 30 कई शाबस थई मूंसां प्यार में प्यारा 420 कई धरती पंहिंजी धूड़ सुञाती आऊं त अहिड़ो नाहियां धरती पंहिंजी धूड़ सुञाती आऊं त अहिड़ो नाहियां भाउर भेनर भाइन भाती आऊं त अहिड़ो नाहियां। शौकत साईं अॼु आऊं अवां जो इंतहाई थोराईतो आहियां जो अवां पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए असां वटि कुर्ब जा कदम भरे कई आया ऐं असांखे बि इन पंहिंजे प्रोग्राम जो हिसो बनायो। अवां जो पहिरियों सवाल आहे मूंखां इहो त पंहिंजो तारीफ़ करायो। साईं मुंहिंजा पंहिंजो तारीफ़ कराइणु मूंखे इंतहाई ॾुखियो लॻंदो आहे छाकाणि त कुझु शयूं उन में पंहिंजे तारीफ़ में बि शामिलु थी वेंदियूं आहिनि, लेकिन मुख़्तसिर तौर ते मुंहिंजो छठीअ जो नालो जेको आहे उहो माशूक अली ऐं अदबी नालो आहे माशूक मोहसन। ज़ात जो आऊं अबड़ो आहियां। सभ खां पहिरियों जॾहिं मूं शाइरी जी शुरूआत कई उहो मुंहिंजो प्राइमरी वारो दौरु हुयो। ऐं पंहिंजे ॻोठ वारियासो में जॾहिं पढ़ंदो हुयुसि, चौथे 5 क्लास खां मूंखे शाइरीअ जो शौक़ु हुयो। उन शाइरीअ जे शौक़ जो शींहुं जॾहिं मुंहिंजे कुल्हनि ते सुवारु थियो त पोइ यकीनन प्यार जा पेचरा पंध ॾिसणा पिया ऐं उन्हनि ॾींहंनि खां अखियुनि खे ओजागा ॾिनासीं, रातिनि जूं निंड फिटाईसीं, ईअं खणी चऊं पाण न फिटाईसीं, लेकिन जेको पेच हूंदो आहे जॾहिं कंहिंसां लॻंदो आहे त पोइ निंड बि फिटी वेंदी आहे। चौथे 5 क्लास में त अञा ॿाराणी तबियत हुई, ॿार ई हुयासीं, लेकिन शाइरीअ जो शौक़ु हुयो। उन वक़्त में कैसेट ई दौरु अॼु बि आहे, अॼु बि माण्हू कैसेट खे ॿुधनि था, लेकिन असां उन वक़्त में तमामु घणो कैसेट खे ॿुधंदा हुआसीं जिन में मुख़्तलिफ़ फ़नकार। पोइ मूंखे तिर्ज़िया शाइरी जो शौक़ु थियो, मज़ाया शाइरी कंदो हुउसि। जॾहिं बि कंहिं फ़नकार जो एल्बम वग़ैरह ईंदो हुयो त उन जी जेका आहे सो तिर्ज़ ठाहे ॿारनि खे ॿुधाईंदा हुआसीं, क्लास में स्कूल में पंहिंजे दोस्तनि खे हिक ॼणनि खे ॿुधाईंदा हुआसीं। उन ॾींहंनि खां शाइरीअ जो शौक़ु रहियो ऐं अॼु ताईं बि इहो इश्तियाक़ जेको आहे सो पंहिंजे अंदर में उजागर आहे। ईअं हलंदे हलंदे जेको आहे सो शाइरी जो शौक़ु वधंदो रहियो उमिरि जे हिसाब सां। पोइ जॾहिं 5 क्लास पास करे मेन स्कूल मोरो में दाख़िला वरितीसीं, जेको हिन वक़्तु साईं राशिद मुराई जे नाले सां स्कूल आहे। उते 6 क्लास में असांजो उस्ताद हुयो साईं अब्दुल कादिर चवाण साहिबु ऐं साईद मुख़्तियार अली शाह मुख़्तियार, सिंध जो नामियारो शाइर अदीब लेखक, पाण बहितरीनु कंपियर बि आहिनि। साईं जन जो उते पढ़ाईंदा हुया, मूंखे सिंधी पढ़ाईंदा हुआ 6 दर्जे में। ईअं ई वरी सिंधी सब्जेक्ट में जेको आहे सो महिनत कईसीं ऐं पंहिंजे हिसाब सां क्लास में तमामु घणा होशियारु हुयासीं, मॉनिटर जीअं चइबो आहे। पोइ उते मूंखे हिकु दोस्त मिलियो, चाचा राहिब सोलंकीअ जो फर्ज़ंद आबिद अली सोलंकी, जेको पाण मौजूदा तमामु बहितरीनु फ़नकार आहे, नौजवान रागी आहे, राग सां इश्क अथसि। उहो जॾहिं मूंसां गॾु हूंदो हुयो त पोइ मूंखे चवंदो हीअ तिर्ज़ ठाहे ॾियो, हीअ तिर्ज़ ठाहे ॾियो। पोइ उतां खां 6 क्लास खां 6, 7, 8, 10, 9, 10 ताईं वरी असां गॾु पढ़ियासीं। पोइ हीअ मुंहिंजी शाइरी पढ़ंदो हुयो, कॾहिं नात लिखंदो हुयुसि त कॾहिं वरी गीत गज़ल वग़ैरह। पोइ 10 क्लास में आबिद सोलंकीअ मूंखे चयो त छो न साईं राशिद मुराई सां अवां जी मुलाक़ात करायां। सिंध जो मज़ामती इनकलाबी ऐं बाग़ी शाइर साईं राशिद मोराई, जंहिंखे सॼी सिंध सुञाणे थी, जंहिंजे लाइ कंहिं शाइर ईअं बि चयो आहे त असांजो साह मोरे में, असांजो चाह मोरे में, असांजो साह मोरे में, असांजो चाह मोरे में, सुञाणप शहर मोरे जी आहे राशिद शाह मोरे में। पोइ साईं राशिद मुराई सां मुंहिंजी जेका पहिरीं मुलाक़ात हुई आबिद अली सोलंकीअ कराई। उन पहिरीं मुलाक़ात में साईं राशिद मुराई जंहिंजी तबियत खां, शख़्सियत खां एतिरो त मुतासिर थियसि जो दिल में पको पह कयुमि त हिन शाइरीअ वारे शौक़ खे या इश्क खे कॾहिं बि छॾिणो न आहे, इन खे मंज़िल मक़सूद ते पहुचाइणो आहे। पोइ बाक़ाइदा जेका शाइरी जी शुरूआत थी उहा उन ॾींहं खां मैट्रिक क्लास में हुयुसि। साईं राशिद मुराई जन पंहिंजे शफ़क़त जो हथु मथां धरियो ऐं पोइ साईं जन जेको आहे सो वज़न बर जी शुरूआत कराई। ईअं मुलाक़ातूं साईं जन सां थींदियूं रहियूं। हलंदे हलंदे अचूं था वज़न बर ॾांहुं, त वज़न बर जेको शाइरी जो आहे इल्मु अरूज़, उहो मूंखे साईं जॾहिं अदबी संगत में आयासीं, साईं राशिद मुराई साईं जन सां मुलाक़ात थी, त उन साईं जन जी बैठक ते मुंहिंजी मुलाक़ात थी अली ख़ान आदिल लिगारीअ सां, जेको पहिरियों पाण खे प्यासीअ जे तख़लुस सां सॾाईंदो हुयो, यानी उनजो जेको तख़लुस हुयो उहो प्यासी हुयो। पोइ साईं अली ख़ान आदिल लिगारी साहिब जन खे मूं गुज़ारिश कई त साईं मूंखे वज़न बर सेखारियो।
त पाण हलंदे शाही बाज़ार में सिगरेट जे फाटे ते मूंखे जेको आहे सो फ़ौलुनि जे हिसाब सां मूंखे उन्हनि लिखी ॾिनो ऐं उहो मुंहिंजे ज़हन में वेही वियो। अल्हम्दुलिल्लाह अॻिते हली जेके आहिनि से किताब पढ़ियासीं, मुख़्तलिफ़ किताब, ईअं ई जेका आहे सो शाइरीअ जी शुरूआति कईसीं ऐं हिन वक़्तु अव्हां जे अॻियां आहियूं साईं। जी मुंहिंजा साईं, शाइरीअ खां अलावा मां नसर बि लिखियो आहे, नसर ते बि तमामु घणो कमु कयो आहे अल्हम्दुलिल्लाह। शुरूआति जेका कई हुई मूं साईं राशिद मुराई जन जे सालगिरह ते पहिरियों जेको आहे सो मज़मून लिखियो हुयो ऐं उहो साईं जन जे सालगिरह ते मूं पढ़ियोसि। जॾहिं सालगिरह जो प्रोग्राम ख़तमु थियो त साईं राशिद मुराई जन मुंहिंजी पुठी ठपरी ऐं मूंखां पुछियाऊं त तव्हां पाण लिखियो आहे? मूं चयो साईं जी मां पाण लिखियो आहे। त उन मां साईं राशिद मुराई जन कुझु मूंखां मज़मून मां 2-3 लफ़्ज़नि जूं मानाऊं पुछियूं हुयूं जेके मूं साईं जन खे ॿुधायूं। ईअं ई मूं नसर लिखण जी शुरूआति कई। पोइ मुख़्तलिफ़ इख़बारनि में मुंहिंजो नसर छपियो। पहिरियों मज़मून मुंहिंजो जेको हुयो सो हिलाले पाकिस्तान में साईं राशिद मुराई जी शख़्सियत ते लिखियलु हुयो, उहो छपियो। पोइ साईं लजपत राय मज़लूम जन असांखे तमामु घणी इज़त ॾिनी ऐं उत्साह ॾिनो, हौसलो ॾिनो। ईअं लगातार मां हिलाले पाकिस्तान में लिखंदो रहियुसि। उन खां बाद में पोइ ॿियूं जेके बि सिंध जूं इख़बारियूं आहिनि, काविश खां कोशिश ताईं, कोशिश में तमामु घणो मूं लिखियो आहे। लगातार हर 8 ॾींहं जेको आहे सो मुंहिंजो आर्टिकल कंहिं न कंहिं उनवान ते, कॾहिं सिंध जे सूरनि ते, कॾहिं मारवड़नि जी मोहबत सां सरशार, कोशिश इख़बार में मुंहिंजा कालम छपजंदा रहिया आहिनि, अॼु ताईं छपजंदा रहनि था, जेके 150 खां मथे थींदा सिर्फ़ु कोशिश में। हिलाले पाकिस्तान ऐं ॿियनि इख़बारनि में बि काफ़ी सारा मूं कालम लिखिया आहिनि। अवामी आवाज़, हलचल, जीजल, कहिड़ियूं इख़बारनि जा नाला खणी कहिड़नि जा खणा, जेके बि सिंध जूं इख़बारूं आहिनि, काविश ताईं, काविश मैगज़ीन में बि जेको आहे सो मुंहिंजी शाइरी तमामु घणी छपी आहे। संडे मैगज़ीन में अॼु ताईं शाइरी छपजंदी रहंदी आहे। ऐं अवामी आवाज़ संडे मैगज़ीन जॾहिं ईंदो हुयो उन में बि मुंहिंजो पूरो पेज शाइरी जो छपिजी चुको आहे ऐं मज़मून पिणु छपिजी चुका आहिनि। साईं शाइरी छपजण खां अलावा शाइरीअ जा गॾियल किताब, पंहिंजो पर्सनल मुंहिंजो को बि किताब अञा ताईं मंज़र आम ते न अची चुकियो आहे, लेकिन गॾियल शाइरी जा जेके किताब आहिनि दोस्तनि छपराया आहिनि उन्हनि में आउं शामिलु ज़रूरु आहियां। जीअं कूंज बलोच जो किताब आयो हुयो, उन में मुंहिंजा 10 ग़ज़ल ऐं तारीफ़ आहे। उन खां पोइ एहसास मीरल एक कड़ी हलाई फेसबुक ते, उन में बि मुंहिंजी शाइरी आहे। उन खां पोइ उस्ताद बुखारीअ ते मज़मूननि जो किताब छपियो, उन में बि मुंहिंजो मज़मून जेको आहे साईं ताबिश बुखारी ऐं सजाद यूसुफ सुमरे जन जी महिनत सां ऐं उन्हनि जी महिरबानी सां उन में छपियो हुयो। मुबीन हुजण जो ताज़ो नओं किताब आयो आहे, उन में बि मुंहिंजो आर्टिकल छपियो आहे। उन खां अलावा एजाज़ उनड़ जो किताब आहे, उन में बि आउं शामिलु आहियां। काफ़ी सारा जेके आहिनि किताब गॾियल शाइरी जा अची चुका आहिनि, उन में मुंहिंजो मवादु छपियो आहे। छपजण खां अलावा जेतिरे क़दुरु ॻाइण जी ॻाल्हि आहे त मूंखे काफ़ी फ़नकारनि ॻायो आहे अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों गीत मुंहिंजो तिरज़िया गीत हुयो, मूं लिखियो हुयो, माण्हू आहियां मज़लूम मिठा, दिलि मुंहिंजी मासूम मिठा, ट्रोड़े टुकर 30 कई, शाबस अथई मूंसां प्यार में प्यारा 420 कई। जॾहिं इंटर क्लास में पढ़ंदो हुयुसि तॾहिं इहो गीत मुंहिंजो नूर हुसैन अबड़ो साईं जन पाण HST हुया उन वक़्त में। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में साईं जन DO या TO आहिनि, ऑफिसर आहिनि तालका एजुकेशन जे हवाले सां। पोइ साईं जन जेको आहे सो इहो गीत मुंहिंजो पहिरियों पढ़ियो हो, जेको मेहरान TV ते हलियो। उन खां बाद में साईं जन वरी सूफ़ी सोंग सां गॾु हिकु एल्बम कयो, उन में बि मुंहिंजा 2 गीत जेके हुया साईं जन रखिया हुआ। उहा सिलेक्शन कंपनीअ वारनि कई हुई। उन में जेके बुज़ुर्ग शाइर असांजा हिन दुनिया मां रुख़सत फ़रमाए विया आहिनि, सभु शाइर, उन में 8 शाइर उहे हुया, शाह अब्दुल लतीफ़, सचल सरमस्त वग़ैरह। ऐं उन में मूं नाचीज़ जा 2 गीत शामिलु हुया, जेके जॾहिं एल्बम आयो हुयो त मूंखे अखियुनि मां ॻोढ़ा आया त अॼु उन्हनि शाइरनि सां मूं मिसकीन खे नाचीज़ खे शामिलु कयो आहे, जेके शाइर बुज़ुर्ग शाइर आहिनि जिन जो कलाम जेको आहे आफ़ाक़ी आहे। उन्हनि में मूं नाचीज़ खे जॾहिं शामिलु कयूं, मां त कुझु बि न आहियां, हिकु मिटीअ जी चपटी आहियां, लेकिन इहे मोहबतूं दोस्तनि जूं आहिनि, आवाम जूं आहिनि ऐं जेके ॿुधंदड़नि जूं। ऐं साईं नूर हुसैन अबड़े जन मुंहिंजा 2 गीत रिकॉर्ड कया। उन खां पोइ साईं अब्दुल गनी सोलंगी, फ़क़ीर अब्दुल गनी सोलंगी बहितरीनु फ़नकार आहे मोरे जो, उन बि जेको आहे सो मुंहिंजा 3-4 गीत चया आहिनि पंहिंजे एल्बमनि में। ऐं फ़क़ीर एजाज़ ख़ासकिली मूंखे तमामु घणो महफ़िल में ॻायो आहे, मां संदसि थोराइतो आहियां। उन खां पोइ आबिद अली सोलंगी, मां जंहिंजो पहिरियां ज़िक्र कयो, उन बि मूंखे पंहिंजे एल्बम में ऐं महफ़िलुनि में ॻायो आहे। तारिक अली अबड़ो तमामु बहितरीनु नौजवान फ़नकार आहे, उन बि मूंखे पंहिंजे कैसेटुनि में ॻायो आहे। ऐं ॿियनि फ़नकारनि बि काफ़ी ॻायो आहे। मां सभिनि जो थोराइतो आहियां जिन बि जेके असांजी शाइरी खे मान बख़्शनि था। साईं जेतिरे क़दुरु अदबी संगत में जॾहिं क़दम रखियोसीं त असांखे मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ शाइर असांजे मोरे जा मिलिया। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त शाइरी जी शुरूआति मूं 4-5 क्लास खां कई। पोइ साईं राशिद मुराई मिलियो। पोइ साईं राशिद मुराई जन मूंखे वरी मुंहिंजे पाड़े जो साईं कांधड़ा कॉलोनी जो तमामु नाले वारो शाइर आहे मोहतरम क़िबला साईं सैयद मंज़ूर अली शाह मंज़ूर जन,
साईं जन मूंखे वरी साईं जन ॾांहुं मोकिलियो त सा बाबा जेकॾहिं तव्हां मूं ॾे शहर ॾांहुं ईंदो पंहिंजा कमकार सीड़ाए उन खां बहितर आहे सैद मंज़ूर अली शाह जे पाड़े में आहे, अवां पंहिंजी शाइरी उन खां इस्लाह करायो ऐं उन ॾे वञो। पोइ ईअं ई सैद मंज़ूर अली शाह मंज़ूर जन जे सां मोहबत जो सिलसिलो जुड़ियो जेको अॼु ताईं क़ाइमु आहे। साईं जन बि मुंहिंजा अदबी उस्ताद आहिनि सैद मंज़ूर अली शाह मंज़ूर जन। मूंखे कंपेयरिंग जा गुण थींदा या तक़रीर तहरीर वग़ैरह में साईं जन जेको मूंखे सेखारियो आहे उहे बि साईं जन जूं मोहबतूं आहिनि ऐं उनजो नतीजो अॼु आऊं अव्हां जे साम्हूं आहियां। बाक़ी ॿिया बि मोर जा जेके बि शाइर आहिनि उन्हनि सां मोहबत रही आहे ऐं तमामु सुठो लिखनि पिया। जीअं साईं असांजो नौजवान शाइर आहे बहितरीनु दोस्त सैद हसन शाह सुफ़ाणी। हसन सुफ़ाणी तमामु बहितरीनु लिखियो आहे, जंहिंजा 2 किताब शाइरी जा अची चुका आहिनि ऐं पाण हर वक़्तु असांजी रहनुमाई कंदा रहंदा आहिनि। जॾहिं बि कंहिं शाइरी हुजे, नसर हुजे या नज़म हुजे, मतिलबु कंहिं बि ज़िंदगी जे मोड़ ते मुझंदा आहियूं त साईं जन खे कॉल करे उन्हनि सां गुफ़्तगू कचहरी करे वठंदा आहियूं। साईं रज़ा लांघा मोरे जो तमामु बहितरीनु शाइर अदीब आहिनि। सैद मुख़्तियार अली शाह मुख़्तियार, पीर शमसुद्दीन, बाबर मुक़द्दर मेमून आहे असांजा शाइर दोस्त। साईं अज़ीज़ सोलंगी साहब आहे, अशरफ सोलंगी आहे, ॿिया जेके बि शाइर आहिनि। सूफ़ी इम्तियाज़ बलाल मुंहिंजे पाड़े जो तमामु बहितरीनु नौजवान शाइर आहे, जंहिंजो हाणे ताज़ो किताबु आयो आहे दर्द मेड़े मुंहुं रखिया। इन्हनि मोरे जे शाइरनि सां असांजूं मुलाक़ात थींदियूं रहनि। साईं नजम सुरियो साहब आहे मुंहिंजे पाड़े जो डेपारजा जो तमामु बहितरीनु शाइर अदीब तारिकदान, जंहिंजो तारीख़ ते किताब बि अची चुको आहे। साईं मोहबती मला, साईं मोहबती मला साईं खणी चवां त मुंहिंजूं 32 दिलियूं आहिनि। पाण जॾहिं बि मोरो वेंदा आहिनि मुंहिंजे ॻोठ खां गुज़र कंदा आहिनि त कॉल करे रियाणियूं करे वठंदा आहियूं। हिक ॿिए खे शेरो शाइरी जे हवाले सां असांजूं कचहरियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। साईं शौकत साईं पेशे जे लिहाज़ खां अलाह पाक जा मूं ते किरोड़े करम आहिनि। ऐं पैगंबरी पेशे सां सलाड़ियल आहियां। जॾहिं मूं इंटर क्लियर कई त तॾहिं खां मूंखे पढ़ाइण जो शौक़ु हुयो। मां पहिरियां बि अर्ज़ु करे चुको आहियां त मूंखे जेके उस्ताद मिलिया उहे मुंहिंजा रहबर ऐं रहनुमा थी रहिया। सैद मुख़्तियार अली शाह मुख़्तियार जन जी शख़्सियत खां मां ॾाढो मुतासिर थियुसि टीचिंग जे हवाले सां। सैद मुख़्तियार अली शाह मुख़्तियार, साईं अब्दुल कादिर चवाण साहब, साईं शौकत हुसैन अबड़ो असां वटि जे ॻोठ में हूंदो हुयो, जंहिं मूंखे प्राइमरी में पढ़ायो। उन्हनि जी शख़्सियत खां मुतासिर थी करे जेको आहे सो मूं पंहिंजो पाण सां वचन कयो त आऊं बि उस्ताद थींदुसि। ईअं ई मूं महिनत कई। जॾहिं मूं इंटर क्लियर कयो त उन खां पोइ BA में दाख़िला वरिती त मोरो जो स्कूल आहे सुपीरियर सिटी हुयो उन दौर में। हिन वक़्तु उनजो नालो चेंज आहे। उन स्कूल में मूं पढ़ाइणु शुरू कयो, जिते साईं फ़हीम बुगियो साहब मूंखे मिलियो। उन मुंहिंजी वॾी रहनुमाई कई। ईअं ई मूं माना इन पैगंबरी पेशे सां जेको आहे मोहबत रखी ऐं अॻिते वधियासीं। उतां खां मूं पढ़ाइणु शुरू कयो। 2 साल सुपीरियर सिटी स्कूल में पढ़ायो। उन खां पोइ 4 साल यूनाइटेड पब्लिक स्कूल मोर में पढ़ायो, जिते साईं अज़फर सईद मेमून, साईं शहबाज़ कलोड़ो साहब, साईं ख़ालिद साहिल कीरियो जहिड़ा रहनुमा उस्ताद मिलिया। उते असां सां गॾु रहिया ऐं उन्हनि खां घणो कुझु सिखियासीं। 4 साल यूनाइटेड पब्लिक स्कूल मोरो में पढ़ाइण खां पोइ 1 साल इकरा कॉलेज में पढ़ायो, जिते साईं असगर अली अब्बासी साहब जी रहनुमाई नसीब थी। उन खां पोइ मूं आर्मी कॉलेज बदीन में टेस्ट ॾिनी, जिते साईं फज़ल सुमरो सिंध जन मूंखे कटिंग मोकिली हुई। उतां मूं टेस्ट ॾिनी ऐं उन में मां जेको आहे सो पहिरें नंबर ते आयुसि। उते मुंहिंजो प्रिंसिपल हुयो साईं ज़फ़रुल्लाह सोलंगी साहब। उन टेस्ट में अल्हम्दुलिल्लाह मूं जॾहिं क्लियर कई त उते बि मूं 3 साल पढ़ायो एज़ अ लेक्चरर। इंटर क्लास जी सिंधी उते पढ़ाईंदो हुयुसि। उन खां पोइ कैडेट कॉलेज लाड़काणे में मूं टेस्ट ॾिनी। उते मां 2 नंबर ते पास थियुसि। उते ऑफर मूंखे ॾिनो वियो, लेकिन उनखे मूं छॾियो, छाकाणि त हाणे IBA जेका असांखां टेस्ट वरिती उन में मां अल्हम्दुलिल्लाह एज़ अ PhD सिलेक्ट थियो आहियां। ऐं मुंहिंजी जेका जॉइनिंग थी आहे उहा पंहिंजे ॻोठ वारियासो में थी आहे। उते ई जॉइनिंग थी आहे जिते मां 5 दर्जे ताईं पढ़ियो आहियां। अलाह पाक जा लख एहसान जो मां पैगंबरी पेशे सां सलाड़ियल आहियां। शौकत साईं शेरो शाइरीअ खां अलावा मूंखे हिकु जज़्बो जाॻियो, शौक़ु जाॻियो। जॾहिं मां साफ़िन खे ॾिसंदो हुयुसि त मां सोचींदो हुयुसि त छो न हिकु अहिड़ो प्रोग्राम हलाइजे। हिकिड़ी मोबाइल आहे, मोबाइल में पॉज़िटिव शयूं बि आहिनि, नेगेटिव शयूं आहिनि। त मां सोचियो मोबाइल जो पॉज़िटिव इस्तेमालु कजे। छो न इन मोबाइल जे वसीले असांजे जेके आस पास जा असांजे जेके सिंध जा शाइर अदीब लेखक कहाणीकार या साफ़ आहिनि सीनियर, उन्हनि खां जेको आहे सो गॾिजी करे उन्हनि जा इंटरव्यूज़ कजनि। ईअं मूंखे हिकिड़ो शौक़ु जाॻियो। सभ खां पहिरियों मूं आर्मी कॉलेज बदीन में पढ़ाईंदो हुउसि। उते पोइ साईं असां सां कारी मोहम्मद साले अमर साहब गॾु रहंदो हुयो। साईं जन जो आवाज़ु अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु हुयो। पाण कारी हुया, उन मस्जिद में पेशमाम हुया। पोइ साईं जन जो जेको आहे सो मां उते इंटरव्यू रिकॉर्ड कयो पहिरियों मज़ाक़ कंदे कंदे, ऐं उन इंटरव्यू खे एतिरी पज़ीराई मिली जो अॻिते मूंखे हिकिड़ो शौक़ु जाॻियो त मां इंटरव्यूज़ कंदुसि। 2 नंबर ते जेका मूं कड़ी ठाही उहा सैद मुख़्तियार अली शाह मुख़्तियार हुयो, सैद मंज़ूर अली शाह मंज़ूर। ईअं ई मूं 20 कड़ियूं खनि जेके आहिनि सो इंटरव्यूज़ जूं ठाहियूं। उन में साईं ग़ुलाम हुसैन रंगरेज़ साहब हुयो, हाफ़िज़ निज़ामाणी आहे, ऐं साईं असांजे मोरे जो सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा कांदड़ो, मोहबती मला, इहे जेके शाइर अदीब आहिनि उन जूं मूं कड़ियूं हलायूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह
ॿुधंदड़नि ऐं असांजे प्यारनि दोस्तनि जेका असांखे उत्साह उन मां मिलियो ऐं उन में जेका थोरी घणी सिख्या या रहनुमाई वठंदा हुआसीं उहो साईं हसन सुफ़ाणी साहिब खां वठंदा हुआसीं। साईं जन असांजी कॉल ते रहनुमाई कंदा हुआ त उनखे कीअं बहितर बणाइजे, छो जो पाण कंपेयर रहिया आहिनि रेडियो ते टेलीविज़न ते वॾो साईं जन कमु कयो आहे अदब हवाले सां। पोइ ईअं खणी चवां त इन इंटरव्यूज़ वारे पासे में मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि साईं सैयद हसन अली शाह सुफ़ाणी साहिबु आहिनि ऐं मुंहिंजी अॼु ताईं रहनुमाई कंदा रहंदा आहिनि ऐं उमेदु आहे त मां इन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदुसि। ऐं उहो मुंहिंजो प्रोग्राम रूह रियाण जे नाले सां आहे, चैनल बि आहे माशूक मोहसिन अबड़ो। उन रूह रियाण जे नाले सां मूं प्रोग्राम जेको कयो ऐं कुझु शख़्सियतूं उन में शामिलु आहिनि ऐं कुझु रहिजी वियूं आहिनि, उन्हनि खे बि इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता शामिलु कंदासीं। शौकत साईं, हिन अव्हां जे चैनल जे वसीले आऊं हिन प्रोग्राम खे ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि ऐं सिंध वासियुनि जे लाइ इहो ई मैसेज ॾींदुसि, इहो ई पैगाम ॾींदुसि त जेके असांजा नौजवान आहिनि उहे तइलीम जे तरफ़ अचनि। जेका तइलीम आहे उहा इंसान खे मथे खणी ईंदी आहे, तइलीम खां सवाइ कुझु बि न आहे। ऐं पंहिंजो पाण खे तइलीम सां ऐं पंहिंजे ॻोठनि में जेके स्कूल आहिनि बंदि पियल उन्हनि खे खोलरायो, उन्हनि ते महिनत कयो ऐं उस्तादनि जो इन कम में साथ ॾियो त जीअं असांजा नौजवाननि जेके तइलीम पिराइनि ऐं घर घर में ॻोठ ॻोठ में लाइब्रेरी पैदा थिए ऐं जेको माण्हुनि जो तवजो आहे आवाम जो इन पासे अचनि, उन्हनि में शऊर पैदा थिए, हिकिड़ी जागरता कजे, इनकलाब आणिजे। पर उहो इनकलाब जेको आहे सो तइलीम सां ईंदो। इन जे लाइ सभिनी खे हथ जोड़े गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे औलाद खे तइलीम जे ज़ेवर सां आरास्ता कयो। साईं, जीअं त अव्हां जा सुवाल मुख़्तलिफ़ आहिनि, इन हवाले सां अव्हां जो हिकु इहो सुवाल त अॼुकल्ह जेके असां वटि आम तौर ते ओताकूं ख़तमु थी चुकियूं आहिनि, ॿहिराड़ीअ में अञा कुझु ओताकूं आहिनि जिन जे करे ईअं खणी चऊं त दुनिया हले थी। अहिड़ा कुझु माण्हू बि आहिनि, कंहिं माण्हू मंझि अचे बुए बहार जी हिन सिट वांगुरु। सो असां वटि अञा खोड़ सारियूं ओताकूं बि आहिनि, उहे कचहरियूं बि आहिनि। लेकिन अव्हां जी ॻाल्हि इहा सही आहे त जॾहिं मोबाइल असां वटि आई, टच मोबाइल जे अचण सां इहो थियो त नौजवान असांजा जेके आहिनि उन पढ़ाईअ खां किताबनि खां हटी करे पंहिंजो जेको क़ीमती टाइम आहे उहो सारो मोबाइल ते इंटरनेट ते ज़्यान था कनि। लेकिन इंटरनेट या मोबाइल मां पहिरियों बि ॿुधाए चुको आहियां त हर शइ में पॉज़िटिव आहे नेगेटिव आहे, त हू पॉज़िटिव जे तरफ़ अचनि त उन में फ़ाइदा बि आहिनि। ऐं असांजा जेके रत जा रिश्ता आहिनि इन्हनि मोबाइलुनि जे वसीले इंटरनेट जे अचण जे करे उन्हनि में जेके आहिनि फ़र्क़ु वेछा अची विया आहिनि ऐं उहे माण्हू हिक ॿिए खे टाइम ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। तव्हां ॾिसंदो घर घर में 10 मोबाइलूं आहिनि, उहे पंहिंजे मोबाइल में लॻा पिया आहिनि, हिक ॿिए खां हाल अहिवाल ओरणु या कचहरी करणु। ईअं खणी चऊं त जेको आहे सो चवंदा आहिनि रत दांगीअ ते वरे थो, लेकिन अलाए छो ईअं थो लॻे त रत हाणे दांगीअ ते बि नथो वरे। भर में को भाउ मरे थो त माना कंहिंखे कहल नथी पवे, कंहिंखे बाज नथी पवे त छा थिए पियो। इन जे करे ही जेके फ़र्क़ु आहिनि, नफ़रतूं आहिनि, इहे सभु ख़तमु करे पाण में मोहबतूं ऐं कुल्फ़तूं पैदा कजनि। उहे बि तॾहिं पैदा थींदियूं जॾहिं असां वटि तइलीम ईंदी, असां वटि शऊर ईंदो। शऊर खां सवाइ कुझु न आहे। ऐं भले तव्हां असां वटि केॾियूं वॾियूं डिग्रियूं हुजनि, जेकॾहिं असां वटि अहसासु न आहे, अहसासु बिना माण्हू इख़बार पुराणी या साईं अयाज़ गुल साहब जी सुठियूं आहिनि त पोइ इंसान जे अंदर में जेसिताईं अहसासु पैदा न थींदो तेसिताईं मोहबत पैदा न थींदी। जेसिताईं राशिद बि चयो मोहबत बख़्शियो माण्हू पोइ उनस कयो इंसान, होस अॻे हैवान इश्क बणाए आदमी। उहा मोहबत ई आहे इंसान खे जेको सही दग लॻाए थी ऐं इंसानु उन ते हले थो। सो इन जे करे असांखे पंहिंजो पाण सुञाण सां गॾोगॾु अलाह तबारक व ताला जी ज़ात खे सुञाणिजे ऐं उन जे जेको असांखे राह ॾसियलु आहे उन ते बि अमल कजे ऐं पाण में मोहबत पैदा कजे, जीअं तफ़ावत वग़ैरह सभु कुझु ख़तमु थी वञनि। शौकत साईं, अव्हां जूं वॾियूं महिरबानियूं। अव्हां हिकु ॾाढो ज़बरदस्त सिलसिलो शुरू कयो आहे। अव्हां जो पहिरियों प्रोग्राम मूं जॾहिं ॿुधो, साईं अब्दुल रज़ाक भीं साहिब जो इंटरव्यू अव्हां कयो, ॿुधण साण मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूं अव्हांखे उन वक़्तु ई जेको आहे सो कॉल करे साईं खां नंबर वठी मुबारकबाद ॾिनी त तव्हां हिकु नेक कम में जेका शुरूआति कई आहे इन खे पाए तकमील ते पहुचाइजो। उन खां पोइ अव्हां पंहिंजे चैनल जी जेका लिंक ॾिनी उन जे वसीले वञी उते वञी मूं अव्हां जा जेके ॿिया इंटरव्यूज़ ऐं वीडियोज़ ॾिठा, जंहिंमें साईं हसन शाह सुफ़ाणी साहिब जा स्पेशली ऐं ॿिया जेके शख़्सियतूं आहिनि उन्हनि सभिनी शख़्सियतुनि ते जेको अव्हां कमु कयो आहे उहो सारा जोॻो कमु आहे। ऐं आऊं सिंध वासियुनि खे इहा हथ जोड़े गुज़ारिश कंदुसि त असांजे नौजवाननि खे ऐं असांजा जेके सिंसियर साथी आहिनि पंहिंजे कम सां सचाई सां अचनि था उन्हनि खे तव्हां सब्सक्राइब कयो, इन्हनि खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। साईं शौकत साईं जो जेको हीउ चैनल आहे इन खे बि दोस्तनि ताईं पहुचायो त इन जो हिकिड़ो मैसेज आहे। न त हिन हणण ऐं वठ वठां दजाली दौर में पंहिंजा कमकार सीड़ाए पंहिंजे खीसे जो ख़र्चु करे शख़्सियतुनि वटि हली वञणु, उन्हनि जा इंटरव्यूज़ करणु, उन्हनि जा मैसेज, उन्हनि जो पैगाम अव्हां ताईं पहुचाइनि था। मां ॿिन्ही हथनि सां साईं जन खे सलाम पेश थो करियां।